हिते मां सभी अहम ख़बर शेयर करे रहा हूँ। हैदराबाद में जिथे बिजली चोरी के इल्ज़ाम में हेस्को SDO समेत 4 ॼणा FIA हथा गिरफ़्तार किया विया। गिरफ़्तार थियण में SDO वकास बलोच, SM लियाकत बलोच, LS इमरान हफ़ीज़ और मीटर रीडर रियाज़ हुसैन शामिल आहिनि। जवाबदार चोरी में मुलवस आहिनि। केस दाख़िल करण बाद गिरफ़्तार किया विया। इंस्पेक्टर मसरूर बलोच जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहा हूँ। हैदराबाद में जिथे बिजली चोरी के इल्ज़ाम हेठ हेस्को SDO समेत 4 ॼणा FIA हथा गिरफ़्तार किया विया। गिरफ़्तार थियण में SDO वकास बलोच, MS लियाकत बलोच, LS इमरान हफ़ीज़ और मीटर रीडर रियाज़ हुसैन शामिल आहिनि। जवाबदार चोरी में मुलवस आहिनि। केस दाख़िल करण बाद गिरफ़्तार किया विया। इंस्पेक्टर मसरूर बलोच जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे हैदराबाद में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नसीर चन्ना। जी नसीर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, FIA हैदराबाद में बिजली चोरी कराने के इल्जाम में हेस्को के SDO समेत 4 जवाबदारों को गिरफ्तार करे केस दाखिल करे वठो आहे। चार ही जवाबदार सब डिवीजन सिटीजन कॉलोनी में दुकान आहिनि, जिनमें SDO वकास बलोच, MS लियाकत बलोच, LS इमरान हफ़ीज़ ऐं मीटर रियाज़ हुसैन शामिल आहिनि। FIA इंस्पेक्टर मसरूर बलोच इहो ॿुधायो त चइनी जवाबदारनि ते FIR दाख़िल करण बैदि गिरफ़्तार कयो वियो। जवाबदार बिजली चोरी कराए सरकारी खज़ाने खे नुक़सान पहुचाइण में मुलवस रहिया आहिनि। ठीक है नसीर, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।